बीस तो चाहे बेतजी। रुंजन राह पुछन मथे कुलन कीन राह। बाबा रात जा 3 था थियन, कुछ आराम भी कयो। हाँ बाबा अचां तो, तू निंड न फिराए पंहिंजी। बस ये आखिरी पनो आहे पुट, थी अचां तो। ओह हीअ लोड शेडिंग बि असांजे लाइ। है हाँ बाबा चार्जर वठो। हाँ पुट अच्छा रख। जो हाल आहे तव्हांजो सब सीरियल किथे पहुतो? 40 किस्तूं लिखी ॾिनियूं अथव मान। बाक़ी भी घुमाए तो लायासीं। हा ॾे ख़बर कंहिं ड्रामे में को रोल वग़ैरह मिलियो अथई या कंहिंखे चवणो पवंदो? हा हा ॿ सोलो प्ले मिलिया आहिनि। हिकिड़े जी रिकॉर्डिंग थी वई आहे ऐं ॿिए जी सुभाणे आहे। अस्सलाम सर ॿुधो आहे त तव्हां सीरियल था लिखो? तव्हां सही ॿुधो आहे, बसि मिड़ई। न साईं मिड़ई कीअं, अव्हां जा लिखियल ड्रामा त शाहकार आहिनि। मुल्क में जॾहिं हिकिड़ो चैनल हूंदो हुयो त तव्हांजा ड्रामा ॾिसण लाइ माण्हुनि जा अंबा गॾु थी वेंदा हुआ। तव्हांजे ड्रामनि ॾिसण वारनि जो हल्को आम न आहे साईं। सर जॾहिं नवां नवां चैनल आया हुआ तव्हां हिकु सीरियल लिखियो हुयो, उहो अञा बि माण्हुनि खे यादि आहे। हा वक़्त जी ॻाल्हि आहे। उहो दौर ॿियो, हे दौर ॿियो आहे, पर साईं जे लिखण जो अंदाज़ उहो ई आहे। हा सलीम भाउ तूं सही आहीं। जेके ड्रामा तूं लिखिया आहिनि ऐं जेके ड्रामा मूं लिखिया आहिनि उन्हनि में फ़ासिलो त आहे। न साईं छड़ो फ़ासिलो, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे साईं। तव्हांजे लिखण में जेका गहराई आहे न, उन्हनि खे सम्झण जे लाइ सुठा ज़हन घुरिजनि। हा हिन जा ड्रामा माण्हू खे सम्झ में किथे ईंदा। सलीम भाउ हिकु ॻाल्हि चवां, माइंड न कजांइ। तव्हां जेके ड्रामा लिखो था न, हिकु डायरेक्टर जी फरमाइश ते लिखो था या वरी उन्हनि जे लाइ था लिखो जेके मार धाड़ वारी फिल्मूं पसंदि कंदा। हा तॾहिं त होटल भरिया पिया आहिनि। मुंहिंजे ड्रामे स्टार्ट थियण खां अॻु में कलाक अॻु में माण्हू अचे जाइ बि लारींदा आहिनि ऐं भरिसां वरी संगत जे लाइ जाइ बि रखी छॾींदा आहिनि। क़ौम खे ख़ुशि करे ऊंदाह में फिटो करण बजाए उन्हनि खे रोशनी बि ॾेखार। हिकु ॿी ॻाल्हि यादि रख सलीम, जंहिं लेखक जूं पारूं ज़मीन में खुतल हूंदियूं आहिनि न, उहे पैसे जे लाइ न, हू उनखे इबादत सम्झी लिखंदा आहिनि।
उनखे पंहिंजी क़ौम जी क़िस्मत जो ऊनो हूंदो आहे ऐं उहे उन्हनि जे पोयां कॾहिं न आहिनि लॻंदा बल्कि उन्हनि खे पंहिंजी कढ लॻाईंदा आहिनि। साईं तव्हां तमामु वॾी ॻाल्हि कई आहे। इहा ॻाल्हि हिन खे सम्झ में न ईंदी। तव्हां इहो कमु था कयो जेको हिकु सुंहो करे, हिकु रहबर करे। जीनस लेखक पंहिंजी समूरी सघ सां उहे लफ़्ज़नि जा मोती पोइ हिकु हार ठाहींदो आहे ऐं जॾहिं उहा हुनजी क़ौम उहो हार पाईंदी आहे त सुरखुरू थींदी आहे ऐं उहे जॾहिं मोती कंहिं सुठे हिदायतकार जी निगरानी में हिकु सचो अदाकार अदा कंदो आहे त उहे लफ़्ज़ माण्हुनि जी दिलनि ते नक्श थी वेंदा आहिनि। तॾहिं हिकु ॾींहं मां ॾीओ ॿरंदो आहे ऐं उन क़ौम जो शौर जनम वठंदो आहे। पर लेखक जा लफ़्ज़ जॾहिं ज़हर उगाचनि त उन क़ौम मां रहज़न पैदा थींदा आहिनि जंहिंसां इंसान शर्मसार थी पंहिंजो कंध झुकाईंदी आहे। हलिया महिराब त हलूं, ॿिया बि कम आहिनि। हिन खे छड़ो लफ़्ज़नि जो खटियो खाइणो आहे। तोखे तकड़ आहे त तूं भली वञ। मूंसां क़िस्मत सां साईं मिलियो आहे ऐं मां कुझु न था ॻाल्हाईंदुमि। हा हा तव्हां ॻाल्हायोसि हूअं बि। असांजा भाग भला मस्त मस्त दीदार कराया अथव। पक सां का सीरियल लिखी हूंदव। हाँ साईं, काफ़ी महिनत ऐं मुशाहिदे मारण खां पोइ कसीर लिखी अथमि। मां सम्झां थो त अगरि जे तव्हांजे चैनल जो को सुठो डायरेक्टर हिन खे रूह सां कंदो त मुंहिंजे ख़्याल में हीअ चैनल खे रंग लाहींदी। खोड़ डायरेक्टर आहिनि, तव्हां जंहिंजो नालो खणो उनखे ॾींदासीं। हा पर इहो त ॿुधायो तव्हां ड्रामो लिखियो छा थिया, मौज़ू छा आहे, थीम छा अथसि? साईं वन लाइन ॿुधायां या हिकु अखर में तव्हां सम्झी वेंदो? सजाद साहब हाणे त पंहिंजो एतिरो तजुर्बो थी वियो आहे जो हिकिड़े अखर ॿुधण सां पूरी कहाणी सम्झी था वञो। साईं मुंहिंजो मौज़ू तसव्वुफ़ आहे। ठीकु आहे, तव्हां हीअं कयो, तव्हां पंहिंजो स्क्रिप्ट एडिटर खे ॾियो, वधीक मां बि साहब सां डिस्कस करे थो वठां। जी सर, अचां पियो सर। जी जी सर, बस 1 मिंट में मां पहुतमि। जी साईं। साईं सजा साहब तव्हां वियो त मां साहब मथी मोटी थो अचां। साहब सां ॻाल्हि ॿोल थी? जी जी मूं ॻाल्हि कई हिसाब सां, पर यार साहब पियो चए पियो ड्रामो ॾिसंदो केरु? अघियो काओ कचु माण कन मोट थे, अघियो काओ कचु माण कन मोट थे, पले पाजो सच आछींदे लजमरा।